नाज़रीन, गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल उॾिरोलाल स्टेशन जे 500 खां वधीक शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। स्कूल में रुॻो 2 टीचर्स मुक़ररु आहिनि, जंहिं करे शागिर्दियाणियुनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। रिपोर्ट कर रहियो आहे सिकंदर साहवाल। मशहूर चवणी आहे त मर्द पढ़ियो त फर्द पढ़ियो, औरत पढ़ी त घर पढ़ियो। ऐं असां वटि न ई मर्द लाइ पढ़ण जूं सहूलतूं मौजूदु आहिनि, न ई वरी औरत लाइ। सिंध जी बजट में अरबियूं रुपया तइलीम जी भलाई लाइ ज़रूरु रखिया वञनि था, पर शायदि उन रक़म जो इस्तेमालु कंहिं ॿिए हंधि थिए थो। जंहिं करे ई गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल उॾिरोलाल स्टेशन जे 500 खां मथे शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻी चुको आहे। अचो त वधीक खान मालूम कयूं त हू आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीतियूं वंडीनि। ही आहे असांजी जेका हालत लगी पई आहे स्कूल जी। 500 स्टूडेंट ऐं ओनली 2 टीचर्स आहिनि, जेके पूरे स्कूल खे मुझे महिरबानी करे असांजी सिंध डिपार्टमेंट खे गुज़ारिश आहे त असांजी अपील ते फॉलो कयो वञे ऐं असांजे लाइ कुझु सुठा क़दम खंया वञे, जीअं त असांजी स्कूल खे फ़ाइदो थिए ऐं असांजो प्रेज़ेंट पास्ट बि सुधरी वञे। महिरबानी। स्कूल असांजी गुज़ारिश सिर्फ़ु एतिरी आहे त असांखे हर उहे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि जंहिंजी असांजे स्कूल में कमी थी रही आहे। तक़रीब मुसलसिल 3 महीननि खां असांखे स्टाफ घटि ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे असांजा कुझु सब्जेक्ट हली रहिया आहिनि ऐं कुझु सब्जेक्टनि जी कमी थी रही आहे। असांजे स्टूडेंट्स जी गवर्नमेंट खे सिर्फ़ु एतिरी गुज़ारिश आहे त असांखे असांजे स्कूल जे मुताबिक़ हर उहा शइ मुहैया कई वञे जंहिंजी असांखे ज़रूरत। टीचर की बहुत ज़रूरत है, क्योंकि हमारे 2 सब्जेक्ट होते हैं, इंग्लिश और समाजी अभ्यास, क्योंकि हमें टीचर की बहुत ज़रूरत है। आप मेहरबानी करके हमें टीचर दें। जैसे हम अपने अब पेपर भी नज़दीक आने लग रहे हैं, जिसकी वजह से हम अपने पेपर देना चाहते हैं। गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में पढ़ती हूँ, क्लास 8 क्लास में हूँ। हमारी क्लास में टीचर्स नहीं है, क्लास टीचर ही नहीं है, जो हमारा इंग्लिश का सब्जेक्ट ही नहीं हो रहा। हमें मेहरबानी करके हमारे टीचर्स दें, हमारे फर्नीचर दें। सावालों में 8 क्लास में पढ़ती हूँ। हमारे स्कूल में फर्नीचर बिल्कुल भी नहीं है, टीचर्स भी नहीं है। हमारे स्कूल हम आते हैं ऐसे ही चले जाते हैं, और पंखे भी नहीं। अभी तो गर्मियाँ आ रही हैं, गर्मियों में तो बहुत गर्मी लगती है। इसके लिए हमारा फर्श भी टूटा हुआ है, इसके लिए हमको फर्श भी बनवा के दें और हमको फर्नीचर भी दें, टीचर्स भी दें। स्कूल में टीचर्स भी कम है और हमें यहाँ पे फर्नीचर की भी बहुत ज़रूरत है। हमारे फर्श वगैरह टूटे पड़े हैं और दरिया इतनी गर्मी होती है कि बच्चे बैठ भी नहीं सकते, और हमें जो टीचर है और हमारे पीरियड भी इतने नहीं सही चल रहे, नहीं को पढ़ाई हो रही है। हमें सिर्फ सरकार से यही गुजारिश है, जो भी स्कूल की चीज़ें है वो ज़रूरतमंद है वो हमें दे। स्कूल जे शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त परे परे खां पढ़ण लाइ अचनि थियूं। स्कूल में सिर्फ़ु 2 टीचर हुजण सबबि संदन तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिननि जो उहो बि चवणु आहे त स्कूल में फर्नीचर जी बि सख़्तु खोट आहे। स्कूल जो फर्श पिणु हंधा हंधा टुटी चुको आहे। स्कूल जी अहिड़ी ख़राब हालत सिंध हुकूमत जे तइलीम दोस्त पॉलिसियुनि ते सवालिया निशान आहे। कैमरामैन शहजाद सां गॾु सिकंदर साहवाल, आवाज़ टीवी उॾिरोलाल।